अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां ज़ुहैब अली चांद ऐं अवी ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। सलाईपट में क़दीमी दरगाह जे रोड ते कचरे जा ढेर लॻी विया, लेकिन लॻापियल इंतज़ामिया बेख़बर। अचो त सलाईपट जे रिपोर्टर मोहम्मद सचल मला खां वधीक मालूमात था वठूं। जी, सलाईपट में क़दीमी दरगाह जे रोड ते किचिरे जा ढेर लॻी विया, लेकिन लॻापियल इंतज़ामिया ख़बर हूंदे भी बेख़बर। दरगाह जे नागरी अली गुल महर पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त सलाईपट जा भंगी अध खां वधीक शहर जो गंद किचिरो तोणी मोल कुता वग़ैरह खणी अची मनो करण जे बावजूद दरगाह जे भरिसां रोड ते उछलाए वञनि था, जेके सरासर गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी अमल आहे। हिन उहा भी शिकायत कई त उन किचिरे में मोल कुतनि जी बदबू जे करे दरगाह ते आयल ज़ारी सुकून सां वेहण त छा पर नंगर भी नथा करे सघनि। हिन आख़िर में उहो पिणु चयो त लॻापियल इंतज़ामिया खे घुर्जे त दरगाह जे तख़्त खे बरक़रार रखंदे जल्द खां जल्द सफ़ाई कराई वञे। जी।